الحمد لله الحمد لله رب العالمين والعاقبة للمتقين والصلاة والسلام على سيد الأنبياء والمرسلين وعلى آله وأصحابه وأزواجه وذرياته وأحبائه وعلماء أمته وصلحاء ملته أجمعين. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. إنما يريد الله ليذهب عنكم الرجس أهل البيت ويطهركم تطهيرا. آمنت بالله صدق الله العلي العظيم. تیرے نسل پاک میں ہے بچہ بچہ نور کا. تو ہے عین نور تیرا سب گھرانہ نور کا. پیاری جماعت، اللہ تعالی جے قرآن کریم جا کجھاواں جے آڈو تلاوت کرن جو شرف حاصل کیو آہے. اجو کو بابرکت پروگرام ادھے رمضان آئیونے جے بھائراں پانجے والد صاحب جے ایصال ثواب جے لائے پروگرام منعقد کیو آ جے میں خصوصی خطاب پاک پردن شریف خان اتاں جا غادی نشین القریب تواں اساں جے آلو جلوائے افروز تھیण وارا ان سلسلے میں موں جیکا آیت اوہاں جے آلو پڑھی آہے حقیقت میں ہی جگہ مکمل آیت آہن جے سیاق و سباق کے ڈسے آئیں تفسیرن جو مطالعہ کجے تہی آیت اہل بیت عظام
ता उहे हिन जो शान नुज़ूल, हिन जो तर्जुमो, हिन जी तशरीह, हिन जी वज़ाहत फेराए नबी करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे अज़वाज मुतहरात खे घरवारनि खे छिनी धार कंदा। हालांकि मां चैलेंज सां चवां थो त ही जेका आयत नाज़िल थी आहे नबी साईं जे अहल बैत जे मुतालिक, उन में घर वारियूं शामिल आहिनि। असुल आयत त नाज़िल घर वारनि जे लाइ थी आहे, वो उन में सुनो हजरत अली मुर्तज़ा भी आ, उन में सुनो हजरत इमाम हसन आली मकाम भी आ, हजरत सुनो इमाम हुसैन आली मकाम भी आ। अमर खातून अतहर ऐं नालो कोन खणंदुसि, छो जो मां पाण खे अहल नथो सम्झां त पाकनि जा नाला पंहिंजी ज़बान ते आणियां। अहिड़ी हुजत आऊं कोन कंदुसि। अमर खातून जन्नत चवां त तव्हां समझी वञो त जन्नत जे औरतुनि जी सरदार हजरत बीबी फातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा आहे। ऐं तव्हांखे समझाइण ख़ातिर नालो खणा थो, पर ऐं लक़ब खणंदो हलंदुसि, उन मां समझंदा हलंदो त इन मां मुराद जन्नत जे औरतुनि जी सरदार अमर खातून जन्नत जो मुख्तसरन अवाजे आलो मां चंद मारूज़ात अर्ज़ कंदुसि, उन खां बाद में साईं जन जो खिताब थींदो। तव्हां असां खिताब साईं जन जो ॿुधंदासीं त तव्हां असांजो दिलियो बाग बहार थी पवंदो। जो सुभान अल्लाह, जो सल्लल्लाहु अलैहि या या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। गर्मी मां मञा थो त गर्मी हुई, पर हाणे पखा हलन पिया, सुस्ती न कयो, एक ॿिए सां मिलण छॾे ॾियो। प्रोग्राम में वेठा आहियो, अवां प्रोग्राम खे समात कंदा हलो, पछाड़ी में एक ॿिए सां मिलंदासीं। ध्यान हेॾे हुजे, अल्लाह वारा किथां खां तव्हां खे दीदार कराइण आया आहिनि। जे अवां जी इहा सुस्ती हूंदी त पोइ कीअं प्रोग्राम हलंदो। सलात अवां खे पढ़ायां थो, इश्क सां मोहब्बत सां सलात सगोरी पढ़ंदा हलो। जो सल्लल्लाहु अलैका या आवाज अचे वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह ताला तो फरमाए इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिबा अन्कुमुर रिजसा अहलल बैति व युतहिरकुम तत्हीरा। अल्लाह ताला तो फरमाए यकीनन अल्लाह जी ज़ात बाबरकात इरादो फरमाए थो त मुंहिंजा महबूब अल्लाह तुंहिंजे अहल बैत खे पाक ऐं साफ़ बनाए।
अग में पाक कौन हाजा पाक हुआ पर अल्लाह ताला ताकीद करे तो पाक पर अल्लाह ताला उन जे पाकाई जो ऐलान कुरान करीम में करे तो जेके मुझे महबूब जा बचड़ा हल ओहे पाक आला पाक हल यो तहेरम तत्हीरा पाक बनाए तो तुझे अहल बैत के मुझा महबूब जिए तू मदीने जो ताजदार जिए तू मुझा महबूब पाक आए ये तू जो अहल बैत भी पाक जिए मुझा महबूब तू नूर ये तू जो अहल बैत भी नूरा तो सुभान अल्लाह आला हजरत जवे तेरे नस्ल पाक में है बचाव जो अकीदो तेरे नस्ल पाक में है बचाव नूर तो है नूर तेरा सब नबी साईं पांजे घर मुबारक में तशरीफ फरमान सोनो हजरत इमाम हसन आली मकाम आयो मदीने जे ताजदार पांजे सोने हजरत इमाम हसन के खड़ी करे पांजे साजी और मुबारक दे बिहारी नता उन्हीं अखाबाद में सुनो इमाम हुसैन आली मकाम तशरीफ वठीदा अजर मदीने जा ताजदार सोने हजरत इमाम हुसैन आली मकाम के मुजा अदा खाबीरान मुबारक दे बिहारी नता कुछ देर खाबाद में हजरत अली मुर्तजा शेर खुदा असदुल्लाह वजहुल्लाह मदीने जे ताजदार साजे पासे खा बिहारियो वरी थोड़ी देर खाबाद में तय्यबा ताहिरा आबिदा जाहिदा अम्बर खातून जन्नत तशरीफ वठी आई उनखे मदीने जे ताजदार विहारियो उन खां बाद में मदीने जे ताजदार अम्मा आयशा सिद्दीका रज़ी अल्लाह ताला अन्हा के फरमायो ए आयशा केड़ी आयशा भली भागवारा भाग भेटल तुझे भाग सा भली भागवारा भाग भेटल तुझे भाग सा अमर आयशा सिद्दीका अमर आयशा सिद्दीका जुड़ी सल सुहाग सा भली भागवारा भाग भेटल तुझे भाग सा भली भागवारा भाग
भेट तुझे भाग सा नबी सही फरमायो आयशा चादर मुंजी खणी आ मुजादा बीबी साहिबा चादर पेश करे थी मदीने जा ताजदार उहा चादर मुबारक पंहिंजे मथां आणी नथा हसन ऐं हुसैन जे मथां आणी नथा अलीउल मुर्तज़ा जे मथां आणी नथा खातून जन्नत जे मथां आणी नथा मदीने जा ताजदार फरमाइन था अल्लाहुम्मा हाउलाए अहल बैती फज़हिब अलहुमुर रिजसा ए मुजा अल्लाह ही मुजो आल बैदा हिनखा हर नुक्स के हर रिजस के हर पलीतीअ के परे फरमा व तहरहुम ततहीरा हिनखे पाकल आला पाक बना नबी साईं पाण नूरा ऐं नबी साईं जा बचड़ा अहल बैत इज़ाम नूर हन घर वारियो अज़वाज मुतहरात नूर हन मुंहिंजा अला की दोस्त असांजो बाक़ी दुआ जॾहिं हज़रत उस्मान गनी जो नालो लिखंदा हन असां बि लिखंदा त हज़रत उस्मान गनी ज़ुन्नूरैन असां बि कीअं लिखंदा असांजो बाक़ी दुआ हू बि लिखंदा उन्हनि खां पुछंदो त ज़ुन्नूरैन जी माना छा आहे लिखंदा त ज़ुन्नूरैन जो मक़सद इन्हे करे इहो त अल्लाह जे नबी पंहिंजी न्याणी हज़रत बीबी रुक़ैया रज़ी अल्लाह ताला अन्हा हज़रत उस्मान गनी खे निकाह में ॾिनी उन्हनि जो इंतकाल थी वियो हज़रत उस्मान गनी रोइन पिया मदीने जा साईं फरमाइनि था सुणा उस्मान ज़ाल जे लाइ त रोए बोले तू रोई थो जिसे मां इने करे कोन थो रोआ थो इने करे तव्हांजी न्याणी जो मुंहिंजे निकाह में हुई उन ताल्लुक सां उन करे तव्हां सां मुंहिंजो हिकु ख़ासि ताल्लुक हो उहो ताल्लुक ख़तम थी वियो तव्हांजी न्याणी जे विसाल खां बाद में मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जॾहिं हज़रत उस्मान ईअं चयो अल्लाह ताला हज़रत जिब्रील खे मोकिलियो सोना अवां पंहिंजी हिकिड़ी न्याणी बीबी रुक़ैया हज़रत उस्मान खे निकाह में ॾिनी हुई उन जो इंतकाल थी वियो हाणे ॿी जेका न्याणी हज़रत बीबी उम्मे कुलसूम वेठल आहे अवां उन जो बि निकाह हज़रत उस्मान सां करायो हाणे इन करे चवंदा आहियूं त हज़रत उस्मान ज़ुन्नूरैन मना बनियाणियूं नबी साईं जो हज़रत उस्मान खे मिलियल हूं ॿिन नूरनि वारो ॿिन न्याणियुनि जे करे ॿिन नूरनि वारो पोइ हू ज़ुन्नूरैन ते लिखंदा आहिनि नबी साईं जे न्याणियुनि खे त नूर लिखंदा आहिनि पर अफ़सोस आहे नबी खे नूर न लिखंदा मां चवां थो अक़ुल जा गल जॾहिं नबी साईं जो औलाद नूरा तो नबी भी नूरा जो आहे कि कोने सोनो हसन नूरा सोनो हुसैन नूरा नबी साईं जो न्याणियूं चारई नूर हन मुजादा जो सुभान अल्लाह जो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह ऐ नबी साईं जो चार न्याणियूं क़ुरान मां साबित
बिन किताबन जो हवालो तमाम बाद में दिया उन्हनि जे किताबन जो हवालो तमाम बाद में दिया अल्लाह ताला कुरान में फरमायो मुझा महबूब कुल्ले अज़वाजिका व बनातिका मुझा महबूब पंहिंजे घर वारनि खे चओ ऐं पंहिंजे न्याणियुनि खे चओ त पर्दो कर जेकॾहिं हिकिड़ी न्याणी हुजे हा त अरबी में हिकिड़ी न्याणी खे चइबो आहे बिंत माना हिकिड़ी न्याणी बनात माना घणियूं न्याणियूं मालूम थियो त हिकिड़ी न्याणी नाहे नबी साईं जूं 4 न्याणियूं अवां ॿाहिरि किथे वेंदा हूंदो सफ़र कंदा हूंदो उते लिखियल हूंदो आहे मदरसतो लिल बनात माना न्याणियुनि जो मदरसो माना बनात माना घणियूं न्याणियूं हू चवंदा आहिनि ए मौलवी जेकॾहिं तूं चवीं थो नबी साईं जूं 4 न्याणियूं हो नबी साईं उन्हनि जो ज़िक्र त घणो कोन कंदा हा घणो उन्हनि खे यादि त कोन कंदा हा उन्हनि जो घणो नालो त कोन खणंदा हा मां चवां थो हिकु त आहे पर जेकॾहिं तुंहिंजो इहो दलील आहे त नबी साईं ज़िक्र घटि कंदा हा उन्हनि जो अल्लाह जे कुरान में कुछ नबियन जो जिक्र आहे सभनी नबियन जो नाले सां जिक्र कोन्हे वो तो सभिनि जो जिक्र आहे अंबिया बना नबी सब अंबिया सबुरा पर नाले सां कोन्हे नाले सां कुछ नबियन जो जिक्र आहे कुछ नबियन जो जिक्र नाले सां कोन्हे पोइ छा चवंदे ॿिया नबी न आहिनि छा इहो कहिड़ो दलील आहे त नबी साईं नालो घटि खणंदा न्याणियूं मुझा आदा नबी से जो न्याणियूं आहिनि वरी चवंदासीं मोबाइल जॾहिं थियो हो उन में कोन वठी आया हा मां चवां थो तूं पढ़ियो ई कोन्हे नबी से जो न्याणियूं उहे अॻ में इंतकाल करे चुकियो हो न्याणी ज़िंदा बची हिकिड़ी फातिमा मदीने जा ताजदार उन खे मैदान में वठी आया काफ़िर जो मोबाइल न हलंदो खुदा जो कसम सोनी फातिमा सोनो हसन सोनो हुसैन सोनो अली मुर्तजा एड़ा हसीन आई जमील चेहरा मदीने जो ताजदार मोबाइल जलाए वठी आयो आ ये एड़ा हसीन चेहरा हल ये न खाली दुआ घुरंदा त जबल पाजी जाए छयो बी जाए ते हलो वेंदो मुस्तफा सा मोबाइल मनाज़रो आहे को जो सल्लल्लाहु अलैका या मुजादा उन सोने हुसैन आली मकाम मदीने वाले ताजदार जो दीन जो बोल बाला करे दिखाए यजीद को जवे मुजादा फिस्क आम हुजे शराब आम हुजे दीन इस्लाम जी मुखालफत थे पर कुर्बान वना सोने इमाम हुसैन आली मकाम ता उनकी जात ता उन जे नाले ता हजरत इमाम हुसैन जो यजीद तू केर थींदो ही जो मुझे नाने जे दीन जी मुखालफत करी मां सोनो हुसैन वेठो आया जो सुभान अल्लाह ओ करबल जे शहीदन जो अरमान वडो आहे करबल जे शहीदन जो अरमान वडो आहे है हुसैन जे बचड़न जो हुसैन जे बचड़न जो दसदान वडो आहे करबल जे शहीदन जो अरमान वडो आहे करबल जे शहीदन जो अरमान वडो आहे हुसैन जे बचड़न जो हुसैन जे बचड़न जो दसदान वडो आहे करबल जे शहीदन जो
अरमान वॾो आहे करबल जे शहीदन जो अरमान वॾो आहे जो सुभान अल्लाह मुजाहिदा मदीने जा ताजदार वेठा ऐं पंहिंजो नंढड़ो जेको साईं जन जो पुटु हो हज़रत इब्राहिम उन्हीअ खे झोली मुबारक में खयो वेठा ऐं हज़रत इमाम हुसैन आले मक़ाम खे बि हज मुबारक में वेहारे वेठा जिब्रील आयो ओ अल्लाह जा महबूब ये ॿई शहज़ादा जेके तव्हांजे हज मुबारक में वेठा ॿई गुलाब जा गुल ॿई नूर पर अल्लाह ताला तो फरमाए कि ॿिन्ही शहज़ादनि जी कुर्बानी खपे तव्हांजे फर्ज़ंद जी बि ऐं सोने हुसैन जी भी कुर्बानी खपे मदीने जा ताजदार इन ॿिन्ही शहज़ादनि जी कुर्बानी खपे पर हिकड़े जी हींअर खपे ॿिए जी कुछ टाइम खां बाद में खपे अल्लाह जा महबूब हाणे अवां ॿिन्हिनि मां जंहिंखे हींअर कुर्बान कयो ऐं जंहिंखे वरी बाद में कुर्बान कयो इहा अवां जी मर्ज़ी आहे मदीने जा ताजदार ॿिन्हिनि निहारे हज़रत इब्राहिम भी मुजाहिदा गुलाब जो गुल्ला सोनो हुसैन जो भी शान निरालो आ ॿिन्ही ने निहारे पिया हज़रत जिब्रील चयो सोना फैसलो कयो मदीने जे ताजदार फरमायो सोना जिब्रील मां पंहिंजो पुत्र इब्राहिम हींअर कुर्बानी ॾियण जे लाइ तयार आहियां हज़रत जिब्रील पुछो साईं तव्हांजो पुट छो तव्हांजी न्याणी जो पुट आहे हज़रत हुसैन उनजी कुर्बानी छो न उहो बाद में छो मदीने जे ताजदार फरमायो ओ जिब्रील जेकॾहिं मां इब्राहिम थो ॾियां इन्हीअ जो दुख सिर्फ़ मूंखे थींदो ऐं मारिया क़िबतिया खे दुख थींदो पर जेकॾहिं मां सुहिणो हुसैन हींअर थो ॾियां इन्हीअ जो दुख मूंखे बि थींदो अली मुर्तज़ा खे बि थींदो सोणे हसन खे बि थींदो मुंहिंजी न्याणी खे बि दुख थींदो तंहिं करे मां पंहिंजो पुटु इब्राहिम पंहिंजी न्याणी जे बचड़े हज़रत इमाम हुसैन आले मक़ाम जे मथां कुर्बान थो कयां अल्लाह ताला तव्हां असांखे उन सोने हुसैन जी कुर्बानी मुजाहिदा याद करण जी तव्हां असांखे तौफ़ीक़ अता फरमाए उन जे नक्शे कदम ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए साईं जन अचनि पिया साईं जन जो ख़िताब थींदो वमा अलैना इल्लल बलाग